बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो शहर में कई महीनन खां गटरन जा ढक्कण लथल, कंहिं जानी नुक़सान जो ख़तरो रहे थो। मीरपुर माथेलो जो मेन चौसूल पब्लिक पार्क अॻियां जरवार ऐं रेलवे स्टेशन ॾांहुं वेंदड़ रस्ते जे मेन चौक विच में ठहियल गटर जो ढक्कण कई महीनन खां लथल। हिन रस्ते तां वॾी तादाद में ट्रैफिक गुज़रे थी, जंहिं जे करे कंहिं जानी नुक़सान जो ख़तरो रहे थो। टाउन इंतज़ामिया गुम करोड़ें रुपया बजट हुअण बावजूद बि गटरन ते ढक्कण न अची सघिया। नाज़रीन, मीरपुर माथेलो शहर विच में कई महीनन खां गटरन जा ढक्कण लथल, कंहिं जानी नुक़सान जो ख़तरो। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो जी लेबर कॉलोनी जी रहवासन माई रज़िया मेमन जो इलाज न थी सघियो। मीडिया ते ख़बरूं हलण बाद कंहिं बि कामोरे सार न लधी। माई रज़िया मेमन जिगर जी बीमारी में 3 महीनन खां बीमारी जे बिस्तरे ते मौत जी मुंतज़िर। घुमण फिरण खां लाचार बणियल माई रज़िया जी न्याणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो ता अमर 3 महीनन खां बीमारी जे बिस्तरे ते लाचार पयल आहे। हिरा अस्पताल सखर खणाए वियासीं, जिते डॉक्टरनि ॿुधायो त इलाज मुमकिन आहे, पर 5 लख खां वधीक ख़र्च ईंदो। हुन रोईंदे ॿुधायो त असांजे 5000 जी बि हैसियत नाहे त लखें रुपया किथां आणियूं। हुननि घोटकी ज़िले जे ऑफिसरनि, NGOs इदारनि ऐं सरहदी वारनि खां मुतालबो कयो त हू अमल जे इलाज लाइ असांजी मदद कनि। बुराड़ी जे लाइ इलाज जे लाइ शाहनवाज़ मलिक उन्हीं चयो मां घणे टाइम खां बीमार आहे? 3 महीने खां सर। अच्छा, 3 महीने खां पोइ अस्पताल वठी वियो? अस्पताल खणी वियासीं, डॉक्टर सतीवान ॾे खणी वियासीं, हेॾे होॾे भॼी वियासीं, सोना में चेकअप करायोसीं। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो में मोटरसाइकिल जे टक्कर में मासूम ॿार फौत। ॻोठ ॻोधो गबोल में रहंदड़ मुख्तियार गबोल जे मासूम पुट मीरपुर माथेलो में माउ खे मोटरसाइकिल लॻण करे 1 साला मासूम रोड ते किरी पियो, जेको तड़पी फौत थी वियो। नामालूम मोटरसाइकिल सवार मौके जो फ़ाइदो वठी फ़रार थियण में कामयाब थी वियो। होॾा मासूम जो मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। नाज़रीन, मीरपुर माथेलो मां ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो में मोटरसाइकिल जे टक्कर में मासूम ॿार फौत।